अस्सलाम नाज़रीन, स्टैंड पॉइंट प्रोग्राम में आया था मेज़बान रऊफ़ चांडियो। नाज़रीन, सिंध वॾे वज़ीर भी ऐलान करे छॾियो आहे त सिंध ही साल जेको आहे हलंदड़ साल उहो इलेक्शन जो साल आहे। असां मकानी चूंडूं इन करे नथा करायूं जो ऐं आम चूंडूं जेके आहिनि उहे मुतासिर थींदियूं। इन सूरत खां पोइ सिंध में नवाज़ लीग ख़ासि तौर ते तमामु वॾो फोकस आहे नवाज़ लीग तरफ़ां, मरकज़ी क़यादत तरफ़ां नवाज़ शरीफ़ ॿ भेरा दौरा बि करे चुको आहे। उहा हिते सियासी हिकमत अमली ख़ासि तौर क़ौम परस्त ऐं ॿियनि धुरियुनि सां मामला उन्हनि जा हली रहिया आहिनि। पाकिस्तान पार्टी सिंध में ख़ासि तौर ते कहिड़ा चैलेंजिस दरपेश आहिनि उन ते असां प्रोग्राम में फोकस कंदासीं। मेहमान में मौजूद आहिनि नाले वारा सफदर हैदर खान तालपुर साहब, सिविल सोसाइटी एक्टिविस्ट मुस्तफा बलोच साहब, सिंध ह्यूमन राइट काउंसिल के चेयरमैन एडवोकेट रमेश गुप्ता साहब। तव्हांखे वेलकम था चऊं। मतलब की पार्टी पाकिस्तान पार्टी जो हिन वक़्तु जेको माहौल आहे आम चूंडुनि ॾाढो मञी पियो माहौल सॼो की पियो सिंध जे अंदरि कहिड़ा चैलेंज दरपेश हूंदा? पीर साहब पालियार जी जमायत बि एक्टिव आहे, नवाज़ शरीफ़ बि सिंध में दौरनि में आहे, माण्हू शमूलियत पिया कनि, के वञनि पिया, के अचनि पिया। इहो माहौल आहे पहिरीं जो इंसाफ़ ताज़ो ताम इमरान खान जो जलसो बि ॾिठो। असल में जो थ्रेट है सो लोकल जो थ्रेट है समझा तो वधीक पीपी के। अच्छा, जो नवाज़ लीग वारो या ॾिसो हुन में का एॾी ख़ासि रिस्पॉन्स कोन आयो। अहिड़ा माण्हू विया जिनखे तक़रीबन पंहिंजी सियासी हैसियत घटिजे बि ॾिसण में आई। जीअं ममता साहब उहो सब्जेक्टिव थोरो थी वियो, माना हुननि जी जेका पाण में जेका आहे तकरार पीपुल्स पार्टी जो सम्झनि पंहिंजो जेको लोकल तकरार आहे उन करे हुनखे हिकिड़ी शेल्टर खतो ते सुपर माना हिकिड़ी का वॾी जेका जमात वधिया कोन पियो। इहो ई हाल लियाकत अली जतोई खान सां हुन पंहिंजी तंज़ीम ठाही कई, पर अहिड़ो को ॿियो नाले वारो सियासतदान कोशिश इहा कई अथनि सीटूं खणी सघनि था, पर उहे उन इशूज़ ते खणंदा छो जो सिंध जो माण्हू सुजाग ज़रूरु आहे। हाणे हिन जो मतिलबु इहो न आहे त या पीपी खणे या इहो इतिहाद खणे। थी सघे थो को वीचारे के ॿियूं कुवतूं बि आहिनि जेके कोशिश करे रहियूं आहिनि, जीअं क़ौम परस्त लॾो आहे जे उहे बि कोशिश कनि था जेके सुठो इतिहाद ठाहींदा त आउं सम्झां उहो बि डेंट बहरहाल छो जो इशूज़ जेके आहिनि पीपी जो जेको महवर रहियो आहे सो हमेशह सिंध रही आहे ऐं हे सिंध सां एतिरी वफ़ा हू न करे सघिया आहिनि छाजे करे जो इनकम जे ठाह जे करे पाणीअ जो मसइलो आहे, घर जो माना जेके तव्हांजा इशूज़ आहिनि मादनियात जा जेके कोई वसाइलनि जा जेके तव्हांजा आहिनि उहो डिलीवर न करे सघी पीपल्स पार्टी। जंहिं करे चैलेंजिस आहिनि ॿाहिरीं थ्रेट मूंखे एतिरी कान थी लॻे तंहिं करे जो एतिरा माण्हू हू मस्टर न करे सघिया आहिनि, गॾु न करे सघिया आहिनि पाण में बि। जो हिकिड़ो आहे लियाकत अली खान जो आहे या पंहिंजो वरी ॿिए ॾींहुं वरी पीपी सां मुलाक़ात कई महर साहब त इहे मखलूक अहिड़ी आहे जेका पंहिंजी सीटूं खणी सघे थी, पर उहे अञा बुढ तर में आहिनि। सही, उहे अञा बुढ तर में आहिनि। इन करे थ्रेट्स आहिनि बहरहाल, पर लोकल थ्रेट आहे ॿाहिरां पाण जेको सम्झूं त शायदि पीपी या पीटीआई कंदी उहा न कंदी। आउं सम्झां वञे पोइ जेके मक़ामी सीटूं आहिनि से मुमकिन आहे त साईं जी ॻाल्हि में काफ़ी वज़न है त पीपल्स पार्टी जी हमेशह ये खुशकिस्मती रही है त पीपल्स पार्टी के सिंध में के सियासी पार्टी मतलब ज्यादा कंपटीशन में सख्त टाइम न ॾिनो है, टफ टाइम न ॾिनो। ज्यादातर सियासी पार्टी पीपल्स पार्टी के ज्यादातर टफ टाइम ॾीन था लोकल माण्हू माना जेका ख़ुदा शख्सियतूं आहिनि। हाणे उहे शख्सियतूं कहिड़ी पार्टीअ में वञनि थियूं उन्हनि जो पलो आहिनि उहे कुवतूं उन्हनि खे एज़ ए पर्सनल छा पीपल्स पार्टी जो हिकिड़ो ख़ुशकिस्मती इहा आहे जो पीपल्स पार्टी जो ख़ुदि पार्टी वोट है जेको कंहिं शख्सियत जो कोन्हे उहो हर कॉन्स्टिट्यूंसी में 5-10,000 जी तादाद में मौजूदु है। हिकिड़ी हुनजी जेका सा उहा इहा आहे। ॿियो स्ट्रेंथ हुनजी इहा आहे त पार्टी जो स्ट्रक्चर आहे। मिसाल हाणे तव्हांखे आउं ॿुधायां त क़ौमी असेंबली जी हिकिड़ी सीट 6 में शिराज़ी जे करे मुस्लिम लीग काफ जी हुई, पर हेठां पार्टी स्ट्रक्चर माना ज़िले उहिदेदार कोन्हनि। सही, ऐं साॻे नमूने सां घोटकीअ में अली मोहम्मद नौर जी क़ौमी असेंबली जी सीट काफ जी हुई, लेकिन हेठां पार्टी स्ट्रक्चर कोन्हे। पीपल्स पार्टीअ जे अंदरि जेका ख़ुशकिस्मती उहा आहे त हिन जी हर ज़िले खां वठी यूनियन काउंसिल ताईं पार्टी स्ट्रक्चर आहे। पर हाणे जेको चैलेंज आहे हिनखे पीपल्स पार्टीअ खे उहो इहो आहे त हुन सिंध में डिलीवर न आहे कयो, हू कंप्रोमाइज़ पॉलिटिक्स में हुन नुक़सान ॾिना सिंध खे। इवन जो हुननि जा तव्हांखे कराची जे 2 हल्कनि जो सिर्फ़ु ज़िक्र ॾियां जेका 1970 खां वठी एमपी खटींदी आई आहे, हिकिड़ो लियारी जो ऐं ॿियो मली जो 258। हींअर
अहम शख्सियतूं पेपर 258 में मलिक जूं मुस्लिम लीग नून में शामिल थी वारा सभु ऐं हुते पीपल्स अमन कमेटी हुन लाइ ख़ुदि हिकिड़ो चैलेंज बणिजी वेठी आहे ऐं उहा पंहिंजे शर्तनि ते हिननि सां ॻाल्हाइण लाइ तयार आहे असांजे शर्तनि ते हाणे तव्हां अचो न त इहे ॿ अहिड़ा हल्का हुआ जेका ब्लेम पीपल्स पार्टी जा जिते कॾहिं मुक़ाबिलो ई न थियो सही त इन हिसाब सां सॼी सिंध में हिन पीपल्स पार्टी हिकिड़े चैलेंज खे मुंहुं पेरी अच्छा ठीकु जी रमेश ॾिसो आऊं साईं बलोच साहब ॻाल्हि कई त 5 ॾह बसाते ख़ुदि जेकर माना पीपल्स पार्टी जो जाइज़ो वठो न जी त उन में बि तव्हां ॾिसो त शख़्सियतूं जेके आहिनि न उहे वधीक तव्हांखे डामिनेट नज़र ईंदियूं उहे पंहिंजा मखदूम हुजनि या असारा मल्क हुजनि त सिंध में जेको आऊं सम्झां थो भले पीपल्स पार्टीअ जो वोट 5 खां 10% 15% रेयरली को ज़िलो हूंदो जिते पाण सम्झूं भई पार्टी या प्रोग्राम जे बुनियाद ते माण्हू वोट था ॾियनि त इहा शइ पंहिंजी जॻह ते आहे त माना शख़्सियतनि खे त वोट मिले थो ऐं शख़्सियतूं पाकिस्तानी जेका इक़्तिदारी सियासत जी जेका तारीख़ आहे उन में चेयर फिरंदी रहंदी आहे कॾहिं मूंखे यादि न आहे त ईअं थींदो आयो आहे त भई 5 साल जेकॾहिं मुस्लिम नून पावर पॉलिटिक्स में कढिया त वरी 5 साल वरी नून लीग आई हुजे इहो माना थियो ई न आहे ऐं हीअ पहिरियों दफ़ो आहे जो डेमोक्रेटिक गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी इन हद ताईं माना 5 साल कढी आई आहे ॿिए हवाले सां जेकॾहिं नून लीग जो सुवालु आहे त आऊं सम्झां थो त सिंध में बाक़ाइदा 100% पंहिंजो नून लीग स्पेस ठाहींदी इन जे करे हे जेके बि वॾेरा सिंध में आहिनि शीराजी थिया मेहर थिया जतोई थिया इहे पीपल्स पार्टी इक़्तिदारी हवाले सां इन्हनि खे सूट ई नथी करे छाकाणि त पीपल्स पार्टी ते वरी कारकुन लॻो तहलके सदर ज़िले जनरल सेक्रेटरी ॿिया इहा जेका मशीनरी आहे इहा वॾी खे सूट न आहे कंदी ख़ुदि हींअर आऊं तव्हांखे ॿुधायां त नवाज़ शरीफ़ जो जलसो थियो त उन में सॼो जेको टोटलिटीअ में जेके हाज़िर हुआ उहे वॾेरा हुआ उतां जो जेको नून लीग जो जेको पुराणो जेको स्ट्रक्चर हो ज़िले सदर ॿिया ई त उन्हनि खे उन्हनि वीचारनि खे माना BSc कैटेगरी में रखियो त इन जे करे शख़्सियतूं त पीपल्स पार्टी में बि हावी आहिनि ऐं नून लीग में हावी आहिनि पर हाणे चाहे त हू 5 साल साईं जी ॻाल्हि कुझु डिलीवर न आहिनि करे सघिया त इन जे करे माण्हू वोट स्पेस आहे बैलेंस ऑफ पावर न आहे पार्टियुनि जे विच में पीपल्स पार्टी जेकॾहिं ॿी सिंध दोस्त जेकॾहिं आहे त उहे शख़्सियतूं माण्हू शख़्सियतुनि में वोट ॾियनि था त इन जे करे आऊं सम्झां थो त 100% इहे वॾेरा ईंदा ऐं इहे ई हुकुम इहा ई नून लीग जी गवर्नमेंट ईंदी जेके बि शख़्सियतूं अरबाब ॿिया आहिनि शामिल थींदा इक्वेशन ठहंदी ऐं इहे ई दुबारा इक़्तिदार में रमेश ॻाल्हि खे मिसाल ॾिनो त तंज़ीम साज़ी मामला आहिनि ॿिया मसला आहिनि जहिड़ो मिसाल ॾिनो त नवाज़ शरीफ़ जामशोर ज़िले में आयो जामशोर ज़िले में 7 में जलसो कयो पर अजब ॻाल्हि हुई वॾेरा जी गॾु थिया वॾो कठु गॾु थियो सदारनि वॾेरनि जो त जब जामशोर ज़िले नवाज़ जो सदर हो उनखे स्टेज ते छा पर VIP कुर्सी बि न पियो मिले त छॾे न पियो VIP रूम में सही असांजो मक़सदु इहो ई आहे चवण थो चाहियां त नवाज़ शरीफ़ वारी जेका नून लीग आहे सा थ्रेट न आहे असल में मुझे ॻाल्हि करण पे चाहिए तो जीअं बलोच साहब चयो स्ट्रक्चर है न त इहे कॉम्प्रेसन जा बि स्ट्रक्चर आहिनि तव्हां हींअर जेको कॉम्प्रेस ते जेको जेका 10-20 साल पुराणो कॉम्प्रेस हो उहो हींअर उहो कॉम्प्रेस न आहे कॉम्प्रेस जो बि स्ट्रक्चर जेको तक़रीबन हर ज़िले यूनियन काउंसिल ताईं आहे जीअं हिननि पाण में इतिहाद ठाहे ऐं हिकिड़ी सुठी माना तंज़ीमी ऐं जेके विलेबल्स आहिनि जेके जे उन्हनि सां हिननि इतिहाद कयो ऐं ॾिसो न हवा हलंदे देरि कान लॻंदी आहे सिंध में तव्हांखे यादि हूंदो त अॻे कांई मलिशा खे केरु सुञाणंदो साईं जहिड़ा कई माण्हू अहिड़ा हुआ जेके भुट्टे साहिब जी हवा जे करे उहे खटे विया हुआ त आऊं अॼु सम्झां थो त हींअर जेका रुख हले पियो मुंहिंजे हिसाब सां त उन में जेको मुंहिंजे महिल चयो त लोकल थ्रेट आहे ॿी थ्रेट न आहे छो त हींअर पाकिस्तान में त तव्हां मुसलमानियत तव्हां थोरा बेज़ार थी विया हींअर नज़ीलनि ते न आहे हींअर जे मक़ामी सिंधी ख़ासि करे जेके सिंध जो माण्हू जेको सोचे पियो छो जे PP हुकूमत ठीकु आहे पर आम सिंधी सोचे पियो त डिलीवर न कयो आहे ऐं वरी बि असीं कंहिं में वेंदासीं त उन्हनि खे उहा ई साॻी मोट त बि सिंध जो सौदो करणो पवंदो वरी वोट ॾिनो सौदो करणो पवंदो तंहिं करे हींअर जेको आम सिंधी रहियो त का अहिड़ी वाट जे कॉम्प्रेस ठहियो या का अहिड़ी का वाट माण्हू हिसाब सां जेका मुंहिंजी असेसमेंट आहे त मां पैमाने ते वोट ॾींदा ख़ासी तब्दीली ॾिसंदासीं अहिड़ी का वोट मिले उन्हनि ज़िलनि खे जेका का वोट त तव्हां सम्झ जेको उहो थी सघे थो ख़ुदि में तमामु वॾा मामला आहिनि पहिरियों दफ़ो मनी पॉलिटिक्स में कॉम्प्रेस जो जेको मौक़िफ़ आहे मिसाल जेको पहिरियों असां उहो इहो त जे करारदाद मुताबिक़ हिकिड़ी नई जो मुताबिक़ इलेक्शन थी कोन पई गवर्नमेंट
थी न हुन 10 तो उहा असेंबली सिर्फ़ु आइन लाइ असेंबली घणो करे पोइ वरी इलेक्शन थी हिकिड़ो पहिरियों मुतालबो हुननि जो इहो कॉम्प्रेसन खे वॾी जदोजहद करणी हूंदी त पाण मिसाल बि थ्रेटनि त ईअं जिते में थोरो या फाइटिंग फोर्स आहिनि पाण में का न थी वञनि हिकिड़ो कॉम्प्रेस पार्टियुनि खे त कॉम्प्रेस ॾींदियूं या न ॾी छो इहो बलूचिस्तान सभ खां वॾे में खे फ़ाइदो इहो त आवाम में मिसाल हिकिड़ो माण्हू ठठे 20 खां 22 ॻोठनि में शायदि कॉम्प्रेस में थींदो जिते कॉम्प्रेस वधीक सिंध जो अवाम एतिरो अवाम वोट वठण थो चाहे ऐं उन लेवल पार्टी मर्कज़ में हमेशा कलेक्टिव माण्हू पर्सनैलिटी तो न मिलंदो हुनखे फर्क पइजी न पए में जेका थी रही आहे हिकु त कलेक्टिव ॿियूं सभु शयूं थींदियूं इहा हक़ीक़त टोटल में असां सियासत कयूं जी सियासत आहे उहा टोटल जो तव्हां शहबाद पुट छा माना बेनज़ीर करे उनजे माना जेके वोटर लिस्टूं चेक कयूं राज में पाण खे अवामी मामला आहिनि डेडिकेट कंदो पंहिंजनि प्यारनि तव्हां कंदो
This program is वेलकम बैक रमेश हजार वोट भी नखिया माहौल भी थे तो सवाल उन्होंने इलेक्शन किए पहिरीं ॻाल्हि त उन में जो तकलीफ़ उन माण्हू कोन बीठल एमक्यू में अच्छा जी तेॾीमहिल जी तूं जेकनि चयो सीट मूं वटि अचे कंदी मूं वटि अचे हवा हर 800 वोट खणण की कयो लावावर्स कयो पाण यार्ड स्टिक बनायूं पाणी न कोई खटींदो आहे में तकरीबन सियासत घटे वियो अहिड़ा कई लभी वई अहिड़ा कई खणी वोट ॿी ॻाल्हि त वारो सिंध जा पैसा कंहिं रखिया सिंध रैली नदी सिधी की छॾे वञे तनवीर अब्बासी जो माण्हू मोहम्मद खान जुड़े सही हाणे अहिड़ा पंज शूज़ आहिनि जेके पीपी उन मां निकिरियो थी पार पए त पोइ स्लोगन थियो चला जेको आहे वो आहे ऐं जेका बल्दी जी की मुझे प्रैक्टिकली हली शायदि माण्हू खे कंदियूं महांगा
माण्हुनि खे आए बिल्कुल हिन वोट कराया वोट तो मुझे देखिए सिंधी बेनज़ीर जो मतलब केतिरा ये सब पार्टी के माण्हू केतिरे 4-5
फर्स्ट क्या किस पार्टी की गाल है मेन जे मन मुझे क्या सही अब्दुल जी चाहो याद है सभी कोशिश प्रोग्राम